ईडियम ऐं फ्रेज़ल वर्ब्स छा आहिनि उन्हनि खे सम्झण जे लाइ असांखे कोई रटो न हणिणो, उन्हनि जूं सिर्फ़ु कुझु ट्रिक्स ऐं टेक्निक्स आहिनि जेके असां हिन वीडियो में सम्झंदासीं। जेकॾहिं तव्हांखे उहे ट्रिक्स ऐं टेक्निक्स अची वियूं त तव्हांजो काफ़ी फ़ाइदो थी वेंदो। सो हिन वीडियो खे एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। ॾिसो ईडियम छा हूंदो आहे? ईडियम असां सिंधीअ में चवंदा आहियूं न पहाका, चवणियूं या मुहावरा। ॾिसो असां सिंधी में चवंदा आहियूं न कंहिं माण्हूअ खे ॾिसी त यार जॾहिं बि मां हिन माण्हूअ खे ॾिसंदो आहियां न मुंहिंजी रतु सड़ंदी आहे। हाणे रतु सड़णु छा वाक़ई असांजी रतु उन टाइम सड़ंदी आहे बाहि ते? न, ईअं न आहे। हालांकि असां चवणु इहो चाहींदा आहियूं त जॾहिं मां हिन माण्हूअ खे ॾिसंदो आहियां त मूंखे हिन ते कावड़ ईंदी आहे, पर असां लफ़्ज़नि खे ढके उन जी जॻह ते ॿिया लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त मां जॾहिं हिन माण्हूअ खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी रतु सड़ंदी आहे। ॾिसो मां तो चवां रतु सड़ंदी आहे, पर तव्हां लिसनर जेको हूंदो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो, जेको मुंहिंजे भरिसां बीठो हूंदो जंहिंसां मां इहा ॻाल्हि कंदुसि त उहो सम्झी वेंदो त माना हिनखे इन माण्हूअ ते गुसो ईंदो आहे। ॾिसो मां लफ़्ज़ कहिड़ा ॻाल्हाया रतु सड़नि, पर मुंहिंजो मक़सदु छा हुयो त मूंखे हिन ते कावड़ ईंदी आहे। केॾो फ़र्क़ु आहे। सो इन ई ॻाल्हि खे असां हिन वीडियो में इंशाअल्लाह सही सां सम्झंदासीं त जीअं सुभाणे खां पोइ तव्हां कंहिं टेस्ट में वियो त तव्हांखे ईडियम ऐं फ्रेज़ल वर्ब मुंझाइनि न। ठीकु आहे। सो असां जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं मुहावरा, चवणियूं, ईअं ई इंग्लिश में हूंदो आहे ईडियम। हाणे ईडियम में कहिड़ी शइ हूंदी आहे? हिकु त स्पेशल हुनजो एक्सप्रेशन हूंदो आहे, उन में स्पेशल एक्सप्रेशन असांखे नज़र ईंदो आहे। ॿियो नंबर असांखे छा नज़र ईंदो आहे? डोंट मीन एग्ज़ैक्टली वाट द वर्ड्स से, मतिलबु जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि जी असुलु माना ओड़ी नाहे हूंदी। फॉर एग्ज़ाम्पल असां सिंधीअ में चवंदा आहियूं कोई अगरि असांखे प्यारो हूंदो आहे उनखे चवंदा आहियूं न त यार तूं मुंहिंजे साह जो सॻो आहे। हाणे असुलु लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? साह जो सॻो। छा साह में कोई सॻो हूंदो आहे? इहा असांखे ख़बर आहे ईअं न हूंदो, पर असांजो मक़सदु छा हूंदो आहे चवण जो? त यार तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे। ठीकु आहे, पर मां लफ़्ज़ कहिड़ा यूज़ कया? साह जो सॻो। मतिलबु मुंहिंजा लफ़्ज़ हिकिड़ा हुया पर हुनजो मक़सदु चवण जो ॿियो हुयो। इन खे ई असां चवंदा आहियूं ईडियम। चऊं हिकिड़ो पर मतिलबु ॿियो हुजे। लफ़्ज़ बि टोटली चेंज हूंदा आहिनि। हिन में चयो थो वञे न डोंट मीन एग्ज़ैक्टली वाट द वर्ड्स से। हाणे साह जो सॻो, काॾे साह जो सॻो लफ़्ज़ अलॻि थी विया, काॾे प्यारो आहीं इहे लफ़्ज़ अलॻि थी विया। अचो त वधीक हिन खे सम्झूं। ॾिसो हैव अ हिडन मीनिंग। हाणे हिन में हिकिड़ी लिकियल माना बि हूंदी आहे। छा हूंदी आहे? लिकियल माना। मिसाल कोई माण्हू मूंखे ॾिसे थो ऐं मां चवां थो त यार जॾहिं बि इहो माण्हू मूंखे ॾिसंदो आहे त मां हिनखे अखि में कंडो थी लॻंदो आहियां। अखि में कंडो थी लॻणु। हाणे ॾिसो अखि में छा वाक़ई कंडो थो लॻे? न, ओरिजिनल लफ़्ज़ छा आहिनि? अखि में कंडो। इहे ओरिजिनल लफ़्ज़ आहिनि, पर हिन जो मक़सदु छा आहे त इहो माण्हू मूं ते सड़ंदो आहे। अखि में कंडो थी लॻणु मतिलबु हिन जो मक़सदु छा थो निकिरे? त सड़नि। लफ़्ज़ छा हुया? मक़सदु छा हो? ॿई अलॻि अलॻि आहिनि। जेकॾहिं असां फोकस हुनजे ओरिजिनल लफ़्ज़नि ते कंदासीं त अखि में कंडो थी लॻणु, त छा इहो वाक़ई पॉसिबल आहे? कोई माण्हू पाण खे अखि में कंडो हणंदो या अखि में कंडो लॻंदो? न। सो इन ई शइ खे चयो वेंदो आहे ईडियम। वरी बि सम्झूं था, अञा हिन खे कुझु एग्ज़ाम्पल्स जे थ्रू सम्झूं। हिते एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त ब्रेक द आइज़। ब्रेक द आइज़ मतिलबु बर्फ़ खे भञणु। छा हिन जो मक़सदु छा हूंदो? बर्फ़ खे भञणु। ओरिजिनल जेकॾहिं लफ़्ज़ जी असां माना ओरिजिनल लिटरल मीनिंग जेके चइबो आहे ओरिजिनल माना उहा था कढूं, असुलु माना था कढूं त हिन जी छा थी निकिरे? त बर्फ़ खे भञणु। पर जेकॾहिं हिन खे असां ईडियम जी लैंग्वेज में ॾिसंदासीं त हिन जो मतिलबु निकिरंदो त ख़ामोशी टोड़नि। फॉर एग्ज़ाम्पल चार दोस्त पाण में वेठा आहिनि, उहे चारई मोबाइल था हलाइनि, पाण में नथा ॻाल्हाइनि, ख़ामोश थी हर को पंहिंजी मोबाइल में लॻो पियो आहे। हिकिड़ो दोस्त चए थो त यार हाणे बसि कयो, बंदि कयो मोबाइल, अचो त ॻाल्हायूं, ख़ामोशी ख़तमु कयूं। पर इन ई शइ खे जेकॾहिं असां इंग्लिश में चऊं त ईअं चवंदासीं स्टॉप यूज़िंग मोबाइल, लेट्स ब्रेक द आइज़। मतिलबु मोबाइल हलाइणु बंदि कयो, अचो त ख़ामोशी टोड़ियूं, मतिलबु पाण में ॻाल्हायूं। ॾिसो काॾे लफ़्ज़ हिकिड़ा हुया, उनजो मक़सदु काॾे ॿियो निकितो। इन खे ई चइबो आहे ईडियम। वरी ॿियो नंबर आहे हिते एग्ज़ाम्पल पीस ऑफ केक। हाणे पीस ऑफ केक हिकु केक जो टुकड़ो। जेकॾहिं हिन जी ओरिजिनल माना था ॾिसूं त उहा आहे केक जो हिकिड़ो टुकड़ो। पर जेकॾहिं हिन जी असां ईडियम लैंग्वेज में माना ॾिसंदासीं त इन जो चवण जो मक़सदु आहे त तमामु घणो सवलो। फॉर एग्ज़ाम्पल राइटिंग अ लेटर इज़ अ पीस ऑफ केक। मतिलबु हिकिड़ो ख़तु लिखणु तमामु सवलो आहे। काॾे पीस ऑफ केक मतिलबु केक जो हिकिड़ो हिसो या टुकड़ो, ऐं काॾे लफ़्ज़ सवलो ईज़ी। केॾो फ़र्क़ु आहे, पर मक़सदु ॿिन्हिनि जो साॻियो आहे। हाणे इन ई शइ खे असां चवंदासीं ईडियम। ॻाल्हि हिकिड़ी थिए, मक़सदु ॿियो निकिरे, उनखे चइबो आहे ईडियम। ठीकु आहे, ईडियम सम्झ में अची वियो। हाणे हलो त हलूं फ्रेज़ल वर्ब्स ते। फ्रेज़ल वर्ब छा हूंदो आहे? कॉम्बिनेशन ऑफ अ वर्ब, एन एडजेक्टिव, एन एडवर्ब एंड अ प्रेपोजिशन। हाणे प्रेपोजिशन बि हिन में असांखे मिलंदी, वर्ब बि मिलंदो, एडवर्ब बि मिलंदो, एडजेक्टिव बि मिलंदो। ईअं न आहे त चारई गॾु मिलंदा, चारई गॾु बि मिलंदा, पर कॾहिं कॾहिं अलॻि बि मिलंदा। पर पार्ट्स ऑफ स्पीच मां असांखे सिर्फ़ु इहे चार शयूं मिलंदियूं। ठीकु आहे, अञा वधीक ॾिसूं था। दे मेक अ न्यू मीनिंग। हाणे उहे छा कंदा आहिनि? जॾहिं बि पाण में मिलंदा आहिनि त हिकिड़ी नई माना ठाहींदा आहिनि। पाण ओरिजिनल जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे वरी अञा ॿी नई माना ठाहींदा आहिनि। जीअं ईडियम हुयो, ईडियम त टोटली डिफरेंट हुयो। जीअं ब्रेक द आइस मतिलबु ख़ामोशी टोड़नि, तमामु अलॻि अलॻि माना थी वई, हिन जो टोटली डिफरेंट आहे। पर
फ्रेज़ल वर्ब में थोड़ी माना मिलंदी आहे असुल लफ़्ज़नि सां। जीअं फॉर एग्ज़ाम्पल आहे हिते लुक आफ्टर हाणे जेकॾहिं हिन जी ओरिजिनल लिटरल मीनिंग था ॾिसूं त उहा इहा आहे त ॾिसणु बाद में, आफ्टर माना बाद में, लुक माना ॾिसणु। पर जेकॾहिं असां हिन जी फ्रेज़ल वर्ब वारी मीनिंग था कढूं त हिन जो मक़सदु आहे केयर करणु, उनखे संभालणु। फॉर एग्ज़ाम्पल आई लुक आफ्टर माई ब्रदर, मतिलबु मां पंहिंजे भाउ जो ख़्यालु रखंदो आहियां। ईअं ई सेकंड एग्ज़ाम्पल आहे टर्न ऑफ, टर्न माना मोड़णु, ऑफ माना बंदि करणु। सो इन जी ॾिसो काफ़ी हद ताईं माना मिले थी। फॉर एग्ज़ाम्पल टर्न ऑफ द लाइट, टर्न ऑन द लाइट, इहे हूंदा आहिनि असांजा फ्रेज़ल वर्ब्स। सो इडियम थोरो डिफ़िकल्ट आहे, फ्रेज़ल वर्ब पोइ बि थोरो ईज़ी आहे। सो उमेद आहे तव्हांजो काफ़ी हद ताईं कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो इडियम ऐं फ्रेज़ल वर्ब जे रिगार्डिंग। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां इडियम खे अञा डीपली डिफाइन कयां, जीअं पेपर में ईंदो आहे उन तरीक़े सां तव्हांखे सम्झायां, ऐं ईअं ई वरी बाद में फ्रेज़ल वर्ब खे बि ईअं ई डीपली सम्झायां, त तव्हां कमेंट में इडियम लिखो। जेकॾहिं इडियम तव्हांखे सम्झणो आहे डीपली, छो त इडियम थोरो डिफ़िकल्ट आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे फ्रेज़ल वर्ब्स खे सम्झणो आहे त फ्रेज़ल वर्ब लिखो, त मां उनखे वरी अञा डीपली मिसालनि सां जीअं टेस्ट में ईंदो आहे उअं सम्झायां। ठीकु आहे। सो तव्हां ते डिपेंड आहे, तव्हां जेको टॉपिक चूज़ कयो मां उहो नेक्स्ट वीडियो तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। थैंक यू सो मच।